अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 100 न्यूज़ में बालिकार ब्यूरो चीफ गोठ की कादी अयाज कलवल जी ख़बर मूजिब गोठ कम्बीर बोलदार मोमल जी माड़ी जा रावासी लियाकत अली बोलदार माई रज़िया पंहिंजे मासूम ॿारनि समेत DHQ प्रेस क्लब मीरपुर माथेलो पहुची एहतजाज कंदे चयो त असांजो 4 ॾींहं अॻु सोमरा बिरादरी सां मामूली ॻाल्हि ते झेड़ो थियो हो, जंहिंमें सोमरा बिरादरी जे ख़ान मोहम्मद सोमरो, अब्दुल रहीम सोमरो, साईं ॾीनो सोमरो, ग़ुलाम नबी सोमरो वारनि साथियुनि सां गॾिजी फायरिंग करे असांजा 2 माण्हू महबूब अली बोलदार ऐं ओस्मान बोलदार खे ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंमां ओस्मान बोलदार ॻणती जोगी हालत में सखर ज़ेरे इलाज आहे, जॾहिं त SHO ए सेक्शन घोटकी क्लब अब्बास शाह सियासी विंगार वांदे उल्टो असां ते पूरो केस दाख़िल करे बोलदार बिरादरी जे 7 माण्हुनि खे जवाबदार करार ॾेई छॾियो आहे ऐं असांजो केस दाख़िल नथो करे असीं थाणे ते वञूं था त SHO धिका ॾियारे थाणे मां कढराए छॾे थो। हुननि चयो त 24 कलाक अंदरि अगरि असांजो केस दाख़िल न थियो त असीं घोटकी ए सेक्शन थाणे आॾो पाण खे बाहि ॾेई अंत आणींदासूं, जंहिंजा ज़िम्मेवार SHO क्लब अब्बास शाह चौकी इंचार्ज मोमल माड़ी ऐं ख़ान मोहम्मद सोमरो, अब्दुल रहीम सोमरो ऐं ॿिया हूंदा।